की हिदायत कयो तो कुछ हलाल जी पघार ना है अमा साहब असां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिश करियूं असां जहिड़नि खे बि इंसाफ़ नथो मिले पोइ इहो सोचो त आम माण्हुनि खे इंसाफ़ कीअं मिलंदो। हिन वक़्तु तोसां नथी ॻाल्हाए सघां। असांजा पे मुड़ुस मारिजी विया आहिनि ऐं घर में रोज़ राड़ो लॻो पियो आहे। मर्दनि जी गॾ लॻी पई आहे। असांजे अमरा खे माराइण जे पोयां शाहनवाज़ खान जा हथ आहिनि। छोटे इहो तुंहिंजो अजायो शाहनवाज़ खान जा हथ हुजनि हा न। मुंहिंजे खे खून बहा में वठण पिया वञो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात ॾिनालू तव्हांखे। हाणे अॻिते इन जी कहाणी छा बींदी, पहिरियों तव्हांखे मुबारकूं जो दुलाब ड्रामो अची वियो पंहिंजे टाइम ते ऐं तव्हां ॾिठो बि सही ऐं कमेंट सेक्शन में बि ॿुधाइजो तव्हांखे ड्रामो कीअं लॻो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान यानी आज़म मंगल ते जेका हमला थी रहिया आहिनि इन छोकिरी जे करे थी रहिया आहिनि जंहिं ॻोठ में हू वञी रहियो आहे बार बार। ऐं इहो मंसूर खान जे मथां हमला करण वारो बि शाहनवाज़ खान आहे जेको ॿी तरफ़ जेको वॾेरो आहे शाहनवाज़ खान जेको उहो मंसूर खान खे जे मथां हैवी थियणु चाहे थो। अहिड़े तरफ़ सां ऐं छोकिरी ॾिसो पिया तव्हां खून भाउ जे टाइम ककर हणी उन जा घोट जा धुआं कढी विधा ऐं हुननि वरी ककर वारनि जा ॿ मुड़ुस मारे विधा। छोकिरी खून मां भाउ मां बची वई। उहा ई छोकिरी जेकी आहे हाणे प्यारु कंदी आहे कंहिंसां, मंसूर खान सां। ऐं उन ते हेॾां वरी जेको आहे साईं निसार शाह जो सौटु उहो बि उनजे इश्क जे चकर में आहे। ऐं ॿी तरफ़ दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन्हनि हाणे हिकु ॿिया मुड़ुस पूरा करे विधा। हाणे राहज़न वारनि जी ऐं साईं निसार शाह वारनि जी जेका सौटु ॿाहिरि आहिनि यानी इरफान शेख, इजाज़ मल्हा, साईं निसार शाह ऐं इम्तियाज़ बलोच, इहे पाण में सौटु ॿाहिरि आहिनि। इहो ग्रुप अलॻि आहे। होॾे जेको आहे जावेद अबड़ो ऐं उमीद अली कलवड़, मतिलबु हू ग्रुप अलॻि आहे। मतिलबु हिननि जी हाणे दुश्मनी अॻिते वधंदी वेंदी। इहे हिक ॿिए जे मथां दबदबो क़ाइमु करणु चाहिनि था। हू चए थो दबदबो मुंहिंजो हुजे, हू सम्झे थो मुंहिंजो हुजे। जंहिंजे मथां जहिड़ा वधंदा पिया वञनि, आहिस्ता आहिस्ता इहा जहिड़ा वधी वेंदा। ककर इन जहिड़े खे अञा वधाए छॾियो ऐं शाहनवाज़ मसइलो हल करणु चाहे थो। मंसूर खान त ॿी साइड आहे। मंसूर खान सां जहिड़ो कीअं वधंदो, मंसूर खान सां इन शाहनवाज़ खान जे करे जहिड़ो वधंदो ऐं मंसूर खान बि इन जहिड़े में लाहे पाए पइजी वेंदो जंहिं में इहो जेको उमीद अली कलवड़ जो भाउ यानी यासिन बोज़दार आहे जेको इन खे बि ॾाढो कुटको ॾींदो मंसूर खान। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो जीअं जीअं ड्रामो अॻिते वधंदो वेंदो इहे दोस्तो कहाणी ज़बरदस्त थींदी वेंदी ऐं कहाणी खून भाउ खां स्टार्ट थी आहे त खूननि ताईं वञी पुॼंदी जंहिंजो नालो ई खून भाउ खां स्टार्ट ऐं दुलाब मुनाफ़िक़ ऐं मुनकिर जी कहाणी आहे। दोस्तो माशाल्लाह ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिननि जा मुड़ुस बि मरदा वेंदा, हुननि जा मुड़ुस बि मरदा वेंदा अचण वारनि किस्तनि में, जंहिंमें फ़ाइदो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहनवाज़ खान खे पवंदो। ऐं हेॾो ओठे वारा बि कोन मुड़दा यानी राज़न वारा बि कोन मुड़दा, ककर वारा कोन मुड़दा। होॾो साईं निसार शाह, इम्तियाज़ बलोच, इरफान शेख इहे बि घटि न आहिनि। इहे हिक ॿिए जा मुड़ुस हणी धुआं कढी विधा। ऐं मंसूर खान खे दुश्मन जी फ़िलहाल त ख़बर नथी पवे, अचण वारनि किस्तनि में ख़बर पइजी वेंदी दुश्मन मुंहिंजो ऐं शाहनवाज़ खान आहे जेको बार बार गोलियूं थो मुंहं जे मथां हलराए। ऐं जेका छोकिरी फ़ोन ते ॻाल्हाए थी बार बार मंसूर खान सां इश्क करे रही आहे, तमामु जल्द इन जो बि भांडो फुटंदो, ज़ाहिर थींदो त हीअ कंहिंसां राब्ते में आहे। पोइ दुश्मनी अञा वधी वेंदी जॾहिं यासिन बोज़दार पंहिंजी भेण खे ॾिसी वठंदो इन सौट खे, जॾहिं मंसूर खान सां उहो बाग़ में घुमंदी ऐं गानो ॻाईंदे टाइम उहो ॾिसी वठंदो, पीछो कंदो। पोइ उन खे यासिन बोज़दार खे पंहिंजो तव्हांखे कुटको ॾींदो ई, लेकिन कमु किटली थियण वारो आहे अचण वारे किस्तनि में। दोस्तो वीडियो पोइ पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा ऐं पंहिंजी राय बि ॾींदा।